आगाह कयूं अव्हांखे त मीरपुर ख़ास में ढोलण आबाद में गैर मयारी आइसक्रीम खाइण सबबि 3 ॿार फोत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है अव्हांखे अपडेट कंदा हलूं त मीरपुर ख़ास में ढोलण आबाद में गैर मयारी आइसक्रीम खाइण सबबि 3 ॿार फौत थी विया आहिनि। फौतुनि में ज़मीरा फातिमा अक्सा ऐं मोहम्मद हादी शामिल आहिनि। नीगर आयान जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त मीरपुर ख़ास में ढोलण आबाद में गैर मयारी आइसक्रीम खाइण सबबि 3 ॿार फौत थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। फौतुनि में ज़मीरा फातिमा अक्सा ऐं मोहम्मद हादी शामिल आहिनि, जॾहिं त नीगर अयान जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। हीअ अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया मीरपुर ख़ास मां, जिते ढोलण आबाद में गैर मयारी आइसक्रीम खाइण सबबि 3 ॿार फोत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां उमर दाऊद पोटरो खां। जी उमर, छा तफ़सील आहिनि? हाँ, मीरपुर ख़ास जो इलाइक़ो आहे ढोलणाबाद में, जंहिंमें गैर मयारी जेके आइसक्रीम खाइण सबबि जेको 3 साल जेके रमीज़ा फातिमा ऐं मोहम्मद हादी ऐं 1 साल अक्सा इहे जेके ऐं उन सां गॾु जेको आहे अयान बेहोश थी विया, जिन खे जेको आहे हैदराबाद नियो वियो हो निजी अस्पताल में, जिते जेको आहे से 3 साल जेकी आहे ज़मीरा फातिमा ऐं 4 साल मोहम्मद हादी ऐं 1 साल अक्सा जेकी आहे उहो फौत थी विया आहिनि। ऐं जॾहिं त हिकु ॼणो जेको आहे 5 साल अयान जेको आहे उहो ज़ेरे अस्पताल में जेको इलाज में जेको उते आहे। ऐं उन्हनि जी जेके 2 ॼणा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे से जेको अञा ताईं जेको सिविल अस्पताल जेको निजी अस्पताल जेकी आहे हैदराबाद, उते अञा जेके उन लाश जेके आहिनि जेके मीरपुर ख़ास न आंदा विया आहिनि। ऐं हिते जेके इलाइक़ो ढोलणाबाद आहे उते जेको आहे हिन वक़्तु जेकी सूरत हाल जेकी इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे ऐं जेके जाम माण्हू जेके उते गॾिजी आहिनि। ऐं जेको आइसक्रीम वारो जेको खाइण जे करे जेको आहे हितां इंतिज़ामिया जेकी आहे उहो तरफ़ जेको आहे में अची वई आहे त जेको हीअ जेकी ज़हरीला जेकी आइसक्रीम जेकी सबबि जेको ॿार जेके बेहोश थी विया आहिनि उन्हनि खे अस्पताल में वियो, उते जेके फौत थी विया आहिनि। ऐं इंतिज़ामिया बि जेकी आहे